खैरपुर नाथन शाह सहाफ़ी मोहम्मद फराज सोढर पारां रेवेन्यू खाते जे करप्शन करण जो बेताज बादशाह सुपरवाइज़र मुश्ताक चन्ना जी नाजाइज़ ख़िलाफ़ सिटी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। कॉन्फ्रेंस में सहाफ़ी मोहम्मद फराज सोढर मीडिया अॻियां दाहींदे चयो त असीं फ़ोती खातो तब्दील कराइण लाइ सुपरवाइज़र मुश्ताक चन्ना असां खां ₹1 लख जी घुर कई, जेका असां उन जी पूरी कई, पर फ़ोती खातो तब्दील न थियो, बल्कि कूड़ हणी DC दादू जो वर्बली हुकुम ॼाणाए रिकॉर्ड रद्द करे छॾियो आहे। जॾहिं त असां वटि रिकॉर्ड बि मौजूदु आहे। जॾहिं असां सभु सबूत खणी अहिड़ी दरख़्वास्त असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकार केम शाह खे ॾिनी त मुश्ताक चन्ना उन जे साम्हूं असांखे पैसा वापसि करण खां जवाबु ॾिनो ऐं धमकियूं ॾींदो रहियो ऐं चयाईं त तव्हांजो को बि रिकॉर्ड कोन्हे, मां तव्हांजा सभु रिकॉर्ड फाड़े ख़तमु करे छॾिया आहिनि। हुन जो वधीक चवणु हुयो त तपेदार मुश्ताक चन्नो असांजे मुखालफ़नि सां मिली करे हिकु वॾी खूनरेज़ी कराइण जे चकर में मुलविस आहे ऐं ज़मीन जो रिकॉर्ड तब्दील करणु थो चाहे, जंहिंसां जानी और माली नुक़सान थी सघे थो। DC दादू ऐं SSP दादू इन मामले जो नोटिस वठनि। जेकॾहिं का बि खूनरेज़ी थी त इन जो ज़िम्मेवार तपेदार मुश्ताक चन्नो हूंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची